नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त सूबो देरो में यूनियन ऑफ द जर्नलिस्ट तालका सूबो देरो जे मरकज़ी नायब सदर PFU जे हलफ बरदारी तकरीब थी। तकरीब में लाला असद पठान, SSP खैरपुर, अमीर मसूद मंगसी, यूनियन ऑफ द जर्नलिस्ट सखर डिवीज़न जे सदर सलीम सैतो, जावेद जतोई ऐं खैरपुर ज़िले जे 8 तालकनि जे उहिदेदारनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कई आयल सवें साफ़िन शिरकत कई। आयल महिमान जो यूनियन ऑफ द जर्नलिस्ट तालका सूबो देरो जे कुर्बान अली मंगी, जनरल सेक्रेटरी बिलावल सैतो ऐं ॿियनि साफ़िन शानदार इस्तक़बाल कयो ऐं आजाइणो ॾिनो। आयल महिमान खे सिंध जी सुखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ द जर्नलिस्ट साफ़िन जे हक़नि लाइ पाण पतोड़े रही है। जिले खैरपुर जो जनरल सेक्रेटरी नवीद अहमद खुरो साहब, मुझे जिले जो नायब सदर आदम पतोई साहब, मुझे जिले जो नायब सदर मुझे वनो था ऐं नताल के साहब जो वापसी अकबर शानी साहब ऐं मुझे वनो भा सखर प्रेस क्लब जो सदर राणा नसरुल्लाह साहब, नसरुल्लाह बलोच साहब, सॉरी पीर राणीपुर पीर सैयद फजल अली शाह साहब, मुझा 7 तालकनि जा सदर ऐं उन्हनि जो समूरो सथ ऐं आयल आहिनि कलम जा मज़दूर इन पिंडाल में। अस्सलाम वालेकुम। ॻाल्हाइण लाइ घणो कुझु हुयो। मां हिननि मौजूदनि शख़्सियतुनि जो थोराईंदो आहियां जेके ही कीमती टाइम कढी ऐं हिन मुंहिंजे प्रोग्राम खे चोॾा चंड लॻाया। मां लाला साहब जो मशहूर आया जे मुझे नली कोट से फौरन चेको आसो इते अच पातान ऐं इन प्रोग्राम खे चोॾा चंड लॻाया। मां संदन जो हित ॿियर बि महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।